अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीबु दअवतद दाइ इज़ा दआन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, अल्लाह ताला जल्ल शानु शाल हिन मजलिस में असांजी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। दुनिया में ईमान सां रहाए, वरी शल ईमान सां लॾाए। दुनिया में सुहिणे हबीब जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाए। आख़िरत में उन महबूब जी ज़ियारत, शफ़ाअत ऐं शल पाड़ो नसीब फरमाए। सब खां अव्वल हिकिड़ी वज़ाहत करणु चाहियां थो। गुज़िरियल 2-3 ॾींहंनि में मुंहिंजा काफ़ी प्रोग्राम हुया, जलसा हुया। दादू में, काछे में, खैरपुर नाथन शाह में। पर मुंहिंजी सिहत सही न हुजण जे करे मां पहुची न सघियुसि। उन जे लाइ मां उन्हनि मीज़बाननि खां माज़रत ख़्वाह आहियां। सिर सलामत टोपियूं हज़ार। जेकॾहिं सिहत सलामत हूंदी त इंशाअल्लाह जलसा बि थींदा रहंदा। ऐं तव्हांजी ख़िदमत में मां अर्ज़ कयां थो, तव्हां मुंहिंजे लाइ दुआ घुरंदा कयो, मुंहिंजी सिहत जे लाइ दुआ घुरंदा कयो। उन खां पोइ मां पंहिंजे मौज़ू जे तरफ़ अचां थो। कुछ अर्सो पहिरीं किथे मुंहिंजो वञणु थियो। हिकिड़ो माण्हू मूंखे दुआ जे लाइ वठी वियोसीं, मुंहिंजे घर हली दुआ घुरो। उनजो घर मस्जिद शरीफ़ सां बिल्कुलु गॾु हुयो। मूं उन माण्हू खे चयो त तूं ख़ुशि नसीब आहीं जो अल्लाह जे घर सां तुंहिंजो घर गॾु आहे। मस्जिद में निमाज़ पढ़ण जे लाइ, जमायत सां शरीक थियण जे लाइ तोखे वॾी आसानी आहे। उन जे जवाब में जेको उन माण्हू जुमिलो चयो, मुंहिंजा लिंग ॾकी विया ऐं मुंहिंजी दिलि कंबी वई। उन माण्हू जेको जवाब ॾिनो ऐं इन ॻाल्हि ते मां सोचण ते मजबूर थी वियुसि त हिन इहो जुमिलो छो चयो। उन माण्हू मूंखे इहो जवाब ॾिनो त साईं, आहियां मस्जिद जे पासे में, पर आहियां अज़ाब में। अल्लाह जे घर जे पाड़े में तूं अज़ाब कहिड़ो आहे? चईं लाउड ॾिसो था रखिया पिया आहिनि। ये सॼी राति मौलवी था ॻाइनि, पढ़नि, सॼी राति था इन लाउड ते
हिकिड़ो तो छॾे वरी ॿियो तो शुरू थिए, सॼी राति लाउड हले थो। असां महिनत कश माण्हू किथों कमकार करे मोटूं, राति आराम जे सुकून जे लाइ अचे सुम्हण चाहियूं था, ऐं हे लाउड जो कन पियो खाए, लाउड जो मुंहुं बि असांजे घर ॾे। न निंड आहे, न आराम आहे, न ॾींहं जो न राति जो। सो साईं मस्जिद जे पाड़े में घर वठी मां अज़ाब में आहियां। मूं इन ॻाल्हि ते सोचियो त हिन माण्हू जो चवण बि सचो आहे। इन्हनि मौलवियुनि खे, मस्जिद वारनि खे कंहिं इजाज़त ॾिनी आहे सॼी राति लाउड हलाइण जी? ऐं मूं ॾिठो आहे, असां सैलानी फ़क़ीर आहियूं न, दर दर ते वञण वारा। ॿाहिराड़ियुनि में, शहरनि में वञण थिए थो, ईअं थींदो आहे जो राति जो अलाह जा बाना अचे, लाउड ते बीहंदा, पोइ गज़ल पढ़ंदा, मौलूद पढ़ंदा, वायूं पढ़ंदा, शेर पढ़ंदा, उन खां पोइ क़ुर जी तिलावत कंदा, वरी ज़िक्र जूं 5 तस्बीहूं बि लाउड में कंदा। ज़िक्र जूं 5 तस्बीहूं बि लाउड में कनि था। ऐं किथे वरी ॾिठो वियो आहे त शबीनो पढ़नि था, शबीनो क़ुर शरीफ़ जी तिलावत, उहा बि लाउड में, ऐं उहा सॼी राति। मूं इन बारे में सोचियो त शरीयत असांखे इन बारे में छा थी सेखारे, इस्लाम असांखे छा थो तालीम ॾिए। ऐं मां हमदर्दी वारी दिल सां, मां ज़िक्र जो मुखालिफ़ न आहियां, शबीने जो मुखालिफ़ न आहियां, राति जो गज़ल या शेर पढ़ण जो मुखालिफ़ न आहियां, पर मुंहिंजी ॻाल्हि खे हमदर्दी सां ॿुधिजो। इन मौज़ू ते मूं किताब बि लिखियो आहे, ऐं किताब मूं मदीना मुनव्वरा में लिखियो आहे। वेई हिन सफ़र में मदीना शरीफ़ में मूं लिखियो आहे, ऐं इन मौज़ू ते मूं छंड छाण कई त इस्लाम असांखे छा थो सेखारे। पर हाणे असांजे माण्हुनि जो अकुल ऐं सोच आहे महदूद, ऐं मुखालफ़त आहे घणी, पोइ सोचींदा न ऐं मुखालफ़त शुरू करे ॾींदा। अब हाणे साईं झले थो त शबीनो न पढ़ो, साईं झले थो त लाउड में गज़ल न पढ़ो। गज़ल असांजे, शेर असांजे रूह जी खुराक आहिनि। क़ुरान असांजे रूह जो, ईमान जो सरमायो आहे। क़ुरान जी तिलावत, ज़िक्र अज़कार करण, राति जो जागण, राति जो अल्लाह सां मुनाजात करण, दुआ घुरण, इहो असांजे सीने जो सरमायो आहे। उन जी न मुखालफ़त आहे न मुमानियत आहे। ॻाल्हि आहे लाउड जे इस्तेमाल जी, त लाउड ते इहे शयूं करण जाइज़ आहिनि या न आहिनि। ऐं लाउड पंहिंजी जाइ ते हिकिड़ी इख़्तिलाफ़ी ॻाल्हि आहे। हाणे अॼु ताईं हिन जदीद दौर में बि केतिरा उलमा अहिड़ा आहिनि जेकी निमाज़ लाउड ते कोन था पढ़नि। अञा ताईं निमाज़ लाउड में कोन था पढ़नि, त निमाज़ में हिकिड़ो ॿियो आवाज़ निकिरे थो। हाणे मुंहिंजो आवाज़, हे वेझे स्टेज वारा, जेको मुंहिंजो जेन्युइन आवाज़ आहे उहो वेझे वारा ॿुधंदा, पर तव्हां ताईं जेको आवाज़ पहुचे थो सो उहो लाउड जो आहे। ठीकु आहे न? मुंहिंजो आवाज़ हिते हवाउनि में गुम थी वियो, पर ही जेको आवाज़ निकितो हिन तार जे ज़रिए वियो मशीन में, मशीन वरी मुंहिंजे नंढड़े आवाज़ खे वॾो कयो, सुरीलो बणायो, उहो वॾो आवाज़ थी ओ हिन स्पीकर जे ज़रिए तव्हां ताईं पहुतो। हाणे इहो लाउड शरीयत में जाइज़ आहे या न आहे, ऐं इनखे इस्तेमाल कजे त कहिड़नि कमनि में इस्तेमाल करणु जाइज़ आहे, कहिड़नि कमनि में नाजाइज़ आहे। ॻाल्हि सम्झो था? हिकिड़ो फिक़ही क़ाइदो आहे, फिक़ह जो कानून आहे त हर शइ पंहिंजे असुल में जाइज़ आहे।
दुनिया में जेतिरियूं बि शयूं आहिनि असुल में उहे सभई जाइज़ आहिनि। थोरो ध्यान सां ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि। हर शइ पंहिंजे असुल में चाहे जाइज़ आहे। नाजाइज़ तॾहिं थींदी जॾहिं उन खां क़ुरान मना करे, हदीस मना करे, या इजमाए उम्मत जा आलिम गॾिजी जंहिं शइ खां मना कनि त पोइ उनखे नाजाइज़ चइबो। बाक़ी हर शइ पंहिंजे असुल में जाइज़ आहे। पोइ खाधे जूं शयूं, इस्तेमाल जूं शयूं, या सही मुंहिंजा सवारी जूं शयूं, जेकी बि दुनिया में अल्लाह ताला शयूं पैदा कयूं आहिनि, इहे सभु शयूं पंहिंजे असुल में छा आहिनि? जाइज़ आहिनि। नाजाइज़ का बि शइ तॾहिं थींदी जॾहिं उन खां क़ुरान मना करे, हदीस मना करे, या उलमा जो इजमा मना करे, त पोइ उन शइ खे नाजाइज़ चइबो। मिसाल कपिड़ो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे दौर में जेको कपिड़ो हुयो सो हथ सां ओॼे ते उणियो वेंदो हो, हथ जो ठाहियो वेंदो हो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में हिन क़िस्म जा कपिड़ा कोन हुया जेके अॼु असांजूं मशीनूं ठाहिनि थियूं। ही नई शइ ठही। जाइज़ आहे या नाजाइज़ आहे? कपिड़ो नओं ठहियो, जाइज़ आहे या नाजाइज़ आहे? हर शइ पंहिंजे असुल में जाइज़ आहे। जॾहिं क़ुरान मना करे, हदीस मना करे, त पोइ उन खां रुकिजी वञिबो। हाणे जेको बि कपिड़ो हींअर इस्तेमाल थिए थो, हुज़ूर जे दौर में न हुयो पर अॼु ठहियो आहे फैक्ट्रियुनि जे ज़रिए, जाइज़ आहे। मोबाइल जाइज़ आहे या नाजाइज़ आहे? बाबा जाइज़ आहे। छाजे करे? त शरीयत, क़ुरान, हदीस हिन शइ को मना न कयो आहे, इन जे करे जाइज़ आहे। बस, कार, हवाई जहाज, रेल, स्कूटर, साइकिल हुज़ूर जे दौर में न हुयूं, पर इहे जाइज़ आहिनि। नयूं ठहियूं जाइज़ आहिनि। मना तॾहिं थींदी जॾहिं क़ुरान मना करे, जॾहिं हदीस मना करे। तव्हां ॻाल्हि सम्झी या न सम्झी? हाणे फिके रंग जो कपिड़ो, ज़ैफ़रान जो रंग जीअं फिको थींदो आहे न, उहो फिके रंग जो कपिड़ो या ॻाढ़ो रंग हुलवाण जहिड़ो, इहो ॻाढ़ो रंग मदीने वारे साईं मर्दनि खे इन्हनि ॿिनि रंगनि खां मना कई आहे। हाणे केर बि जेकॾहिं फिके रंग जो कपिड़ो पाईंदो या ॻाढ़े रंग जो मर्द कपिड़ो पाईंदो त असां उनखे मना कंदासीं। अबा छो? कपिड़ो आहे, पाइणो आहे, जाइज़ आहे? न, मदीने वारे मीर मना कयो आहे, इन जे करे तोखे फिको कपिड़ो न आहे। जे तूं आहीं मुस्लमान, जे तूं आहीं महबूब जे मथां ईमान रखण वारो, त पोइ तोखे अल्लाह जो ऐं अल्लाह जे हबीब जो फरमान मञणो पवंदो। ॻाल्हि सम्झव? ख़ुदा ख़ुशि कंदो। थोरो ध्यान सां मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झिजो। तव्हांखे हिकिड़ो फिक़ही उसूल ऐं ज़ाब्तो ऐं क़ाइदो शरीयत जो सम्झाए छॾियां थो त इन सां तव्हांखे ज़िंदगी आसान थी पवंदी। त दुनिया में जेतिरियूं बि शयूं आहिनि उहे पंहिंजे असुल में छा आहिनि? जाइज़ आहिनि। नाजाइज़ कंहिं बि शइ खे तॾहिं चइबो जॾहिं क़ुरान नाजाइज़ चवे, हदीस नाजाइज़ चवे। जानवर जेतिरा बि पखी जानवर आहिनि सभु जाइज़ आहिनि। नाजाइज़ उहे आहिनि जिन खां क़ुरान मना कई या हदीस मना कई। खिंज़ीर कोन खाईंदासीं, छो? त अल्लाह जे क़ुरान मना कई आहे। कुतो न खाईंदासीं, छो? त रसूलुल्लाह मना कई आहे। गिदड़ न खाईंदासीं, छो? त मदीने वारे साईं मना कई आहे। मेह अरबन में हुई कोन। मेह हुजूर जे दौर में या हुजूर जे शहर में, महबूब जे वतन में मेह कोन हुई, पर मेह जे बारे में मन किथे बि कोन आई आहे। मेह जो खीर, मेह जो गोश्त, मेह जो इस्तेमाल, इहो जॾहिं त शरीयत में उन जी मन कोन आई आहे, तंहिंजे करे मेह असां खाईंदा आहियूं। ॻाल्हि सम्झ में आयव? शरीयत में मन न आई आहे मेह जे बारे में। कुते जी मन आई आहे, कोन खाईंदासीं। गिदड़ जी मन आई आहे, कोन खाईंदासीं। लोंबड़ जी मन आई आहे, कोन खाईंदासीं। पर मेह जी किथे बि मन कोन आई आहे। हुजूर जन ईअं चयो बि कोन्हे त मेह जो खीर पीअंदा कयो। ॻऊं हुयूं, बकरियूं हुयूं, ॾाचियूं हुयूं महबूबन वटि। हबीबन करीमन ॾाची जो खीर पाण पीतो आहे, सहाबन पीतो आहे। बकरी जो खीर हबीबन पीतो आहे, सहाबन पीतो आहे।
हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त जने 40 सालन जी उम्र का मथे टपो न त पो तव्हां गऊं जे खीर का मदद वठंदा कयो। गऊं जे खीर का 40 सालन का उम्र तांजी मथे टपी वने न, हाने पीरी अची वई, 40 सालन का पो मानू मोट खाइंदो आ, समझो था। 40 सालन का पो मानू मोट खाइंदो आ, कुवतूं घट बियूं हन। साईं फरमाइन था उन वक्त में तव्हां गऊं जे खीर का मदद वठंदा कयो। छो त गऊं जे खीर में उहे सब जुज़ आहिन जेके अखियुनि जी निर्त चिटी रखन, जेके कन्ननि जे ॿुधण वारे उहा कुवत मज़बूत रखन, आसाबन जी कुवत, जिस्मानी कुवत के जेके जुज़ा ग़िज़ा जा दरकार आहिन, गऊं जे खीर में रब रखाया आहिन। समझो था। पर मेह जे बारे में, मेह जे खीर जे बारे में हुजूर जी का हदीस कान्हे। त गऊं जो मेह जो खीर खाओ या न खाओ, या सही मुझा मेह जो गोश्त खाओ या न खाओ, शरीयत में मना वारिद न थी आ। इन जे करे गऊं जो मेह जो खीर बि असांजे लाइ जाइज़ आ, मेह जो गोश्त बि खाइण असांजे लाइ। ॻाल्हि सम्झो। पखी सब हलाल आहिनि, जानवर सब हलाल आहिनि, सब पंहिंजे असुल में जाइज़ आहिनि। नाजाइज़ उहे आहिनि जिन खां क़ुरान मना कई या हदीस मना कई। तव्हां ज़ाब्तो समझी वियो। हाणे जेके नवां औज़ार निकिरंदा, जेके हींअर असांजे दौर में आहिनि, या अॻिते हली अञा नवां औज़ार निकिरंदा। अॼु खां 50 साल पहिरीं वारनि खे मोबाइल जी त ख़बर बि कोन हुई त मोबाइल छा थींदी आहे, हुई न ख़बर जी, ख़बर बि कोन हुई त मोबाइल कहिड़ी शइ आहे। पर पैदा थी आहे त हाणे इहा नई पैदा थियल शइ इहा शरीयत में जाइज़ आहे। हर नई शइ शरीयत में जाइज़ आहे, जेसी ताईं क़ुरान या हदीस मना न करे। मोबाइल ईजाद थी, असां उनखे इस्तेमाल कंदासीं छो त शरीयत उन खां मना न कई आहे। बस ईजाद थी, चढ़ंदासीं, सवारी कंदासीं, वेन ठही, कार ठही, स्कूटर ठहियो, मोटरसाइकिल ठहियो, असां उहे इस्तेमाल कंदासीं छो त क़ुरान ऐं हदीस उन खां मना न कई आहे। नवा कपड़ा, नवन किस्मनि जा कपड़ा ईजाद थींदा, असां उहे पाईंदासीं, बोस्की न पाईंदासीं छो त रेशम आहे। रेशम खां मदीने वारे साईं मर्दनि खे मना कई आहे। रेशम जो कपड़ो मर्द ते हराम आहे। इन जे करे असां रेशम जो कपड़ो न पाईंदासीं, बोस्की न पाईंदासीं छो त मदीने वारे साईं मना कई आहे। बाक़ी हाणे जेको महबूब खे न मञे, भली 10 वॻा बोस्की जा ठाहे, मुस्तफ़ा जो बेफ़रमान थिए, जीअं वणेसि तीअं खॾ में किरे या खूह में किरे, उनजी मर्ज़ी आहे। समझो था। हिकिड़ो वॾो सरदार हुयो, सरदार कबीरे जो सरदार, 4-5 शादियूं अॻ में हुयसि, वरी चई त 6 शादी थो कयां, पर को अहिड़ो मौलवी हुजे जेको मूंखे हलाल करे ॾिए। हिकिड़ो मौलवी साहब थियो, चई मां तोखे हलाल करे ॾींदुसि, 6 शादी मां तोखे हलाल करे ॾींदुसि। यार हे त मौलवी कम जो निकिरी पियो, फतवा लिखी ॾे। फतवा ईअं लिखंदुसि न, माण्हू गॾु कर, जमायत गॾु थिए, जलसो थिए, हज़ारे माण्हू गॾु थियनि, माण्हुनि खे बि ख़बर त पवे न त मां जेका फतवा ॾियां थो सा कहिड़ी शान वारी फतवा आहे। ईअं रुॻे कुंड में वेही तोखे फतवा ॾेई छॾियां, माण्हू वरी बि एतिराज़ पिया कंदा, तो ते चवंदा बा वॾेरे 6 शादी कई आहे, सरदार साहिब 6 शादी कई आहे। तंहिंजे करे माण्हू गॾु कर त पोइ मां उन्हनि जे अॻियों फतवा ॾियां न। ख़ल्क़ गॾु थी, वॾेरे साहिब हुकुम ॾिनो, सरदार साहिब बाबा सभु राज मुआज सभु गॾु थिए, मौलवी साहिब फतवा जारी कंदो। ओ जेॾी महिल ख़ल्क़ हज़ारे माण्हू गॾु थिया, मौलवी साहिब खे स्टेज ते विहारियऊं, पोइ मौलवी साहिब उथी तकरीर शुरू कई, चई बा ॻाल्हि ॿुधो, वॾेरो साहिब चवे थो त मूंखे 6 शादी करणी आहे, सो हाणे हिन मूंखां फतवा घुरी आहे त मूंखे हलाल करे ॾे त 6 शादी मां कयां। सो हाणे ॻाल्हि ॿुधो कन खोले, इस्लाम जो क़ुरान जो हुक्म आहे, शरीयत पाक जो। क़ुरान मजीद में रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमाए तो फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा। शादियूं कयो 2 पढ़ण जो, 3 पढ़ण जो, 4 पढ़ण जो। व इन खिफ्तुम अल्लाह तादिलू
फवाहिद जेकॾहिं तव्हां डिॼो था त अब्दुल न करे सघंदो त पोइ तव्हांजे लाइ हिकिड़ी आहे जे अब्दुल न करे सघो त पोइ तव्हांजे लाइ हिकिड़ी आहे जेकॾहिं तव्हां अब्दुल करे सघो था त भली 2 पढ़ण जो भली 3 पढ़ण जो भली 4 पढ़ण जो हाणे क़ुर हद मुक़रर करे ॾिनी आहे 4 शादियुनि जी 4 शादियुनि जी हाणे वॾेरे साहब पहिरीं 5 करे चुको आहे इस्लाम जी हद हू टोड़े चुको आहे क़ुर जो हुकुम भञी चुको आहे बेईमान बणजी चुको आहे काफ़िर बणजी चुको आहे हाणे 6 करे 7 करे 8 करे जाइज़ अथसि छो त क़ुर आहे मञण वारनि जे लाइ मुस्लमाननि जे लाइ शरीयत जी फतवा आहे मञण वारनि जे लाइ शरीयत जो कानून आहे मञण वारनि हे अॻे ई बेईमान अॻे ई हुकुम टोड़ियूं वेठो आहे हाणे जेकॾहिं 5 जे बजाय 6 करे 7 करे 8 करे मनो का बि कोन अथसि छो त अॻ में ई इस्लाम जा हदूं टोड़े चुको आहे बेईमान बणजी चुको आहे आलिम इहो जेको हक़ मुंहं ते चवे न हज़ारनि माण्हुनि जे साम्हूं आलिम उहो जेको हक़ ऐं सच मुंहं ते चवे मुंहिंजा दोस्तो त हर जेके जदीद औज़ार पैदा थिया उहे औज़ार बि पंहिंजी जाइ ते हलाल आहिनि जाइज़ आहिनि हाँ नाजाइज़ उन खे चइबो जेको शरीयत नाजायज़ चवे कुरान नाजायज़ चवे इस्लाम नाजायज़ चवे पोइ उन शइ खे नाजायज़ समझबो हाणे मसलन हिकिड़े माण्हू जी नज़र कमज़ोर आहे छा नज़र कमज़ोर आहे उन नज़र जे लाइ डॉक्टरनि चश्मो ठाहियो आहे अयो थी वई चश्मे वारा हाणे हे चश्मो हुजूर जे दौर में कोन हो पर हिकिड़ी नई शइ ईजाद थी जेका फ़ाइदे वारी आहे नफ़े वारी आहे जेका पंहिंजो धुंध अखियुनि में जन खे हुजे का शइ नज़र न अचे इन जे ज़रिए नज़र अचे थी हाणे इहा शइ जेका पंहिंजो नंढनि अखरनि खे वॾो करे ॾेखारे न ॾिसण वारी शइ उन में नज़र अची वञे आहे नई शइ पर फ़ाइदे वारी आहे त हाणे इहा शइ हलाल चइबी जाइज़ चइबी इन खां मना न कबी अब ॻाल्हि सम्झो हाणे जेको माण्हू चश्मो पाए थो न नज़र जे लाइ त इहो नाजाइज़ न चइबो हराम न चइबो अदा हुजूर जे दौर में चश्मो न हो फ़कीर तो चश्मो छो पातो आहे तो त इस्लाम जे ख़िलाफ़ कमु कयो आहे न ईअं न चइबो इहो बि नफ़े वारी शइ आहे फ़ाइदे वारी ॻाल्हि आहे जॾहिं त उन जो शरीयत में मना किथे बि कोन्हे इस्लाम रोकियो कोन्हे को इन जे करे चश्मो पाए त चश्मो पाइण शरीयत में जाइज़ ॻाल्हि सम्झो हाणे इन तरह सां ही लाउड बि हिकिड़ो नओं औज़ार आहे लाउड बि हिकिड़ो नओं औज़ार आहे जेको पहिरें दौर में कोन हो पहिरें दौर में त जीअं मौलवी साहब तव्हांखे ॿुधायो त मदीने वारा साईं जेॾी महिल ख़िताब कंदा हुआ त जीअं अॻियों वारा ॿुधंदा तीअं आख़िरी ॿुधंदा जीअं निमाज़ पढ़ाईंदा हुआ त पहिरीं सिफ़ वारा महबूबनि जी तिलावत ॿुधंदा हुआ ते आख़िरी सिफ़ वारा बि मुंहिंजे महबूब जी तिलावत ईअं ॿुधंदा हजतुल विदा जे दौरान जेॾी महिल महबूबनि करीमनि ख़ुतबो ॾिनो त 1.25 लख सहाबी हुया छा घणा 1.25 लख असहाबी हुया पोइ महबूबनि लाउड कोन हो स्पीकर कोन हुयो पर जेॾी महिल ख़ुतबो पंहिंजे हज मुबारक जो ख़ुतबतुल हजतुल वदा ॾिनो त जीअं पहिरियों वारनि सहाबनि ॿुधो तीअं आख़िरी सहाबनि बि ईअं ॿुधो पर असां बि था चवनि त असां पंहिंजे ख़ैमनि में वेठा हुआसीं पंहिंजे तंबुनि में वेठा हुआसीं महबूबनि जो ख़ुतबो असां उते पंहिंजे कजावनि में पंहिंजे ख़ैमनि ऐं तंबुनि में उते बि ॿुधोसीं हज़रत पीरान पीर महबूब सुभानी वटि जुमे जे ॾींहं ते 70,000 माण्हुनि जो मजमो लॻंदो हो निमाज़ पढ़ाईंदा 70,000 माण्हुनि खे जीअं पहिरीं सिफ़ वारो साईं जन जी तकबीरुनि जो आवाज़ ॿुधंदो तीअं आख़िरी सिफ़ वारो बि ईअं चिटो पिटो आवाज़ ॿुधंदो
हाँ ये तो सोने दस्तगीर जी करामत, पीरन जे पीर जी करामत। हाणे जेकॾहिं लाउड पैदा थियो, असां जहिड़ा कमज़ोर माण्हू जिन जो आवाज़ परे नथो पहुची सके, उन जे लाइ लाउड ईजाद थियो त हिकिड़ी नफ़े वारी शइ आहे, फ़ाइदे वारी शइ आहे, ॿियनि ताईं आवाज़ पहुचे थो। हाणे हींअर तव्हांजी हिन मजलिस खे फ़क़ीराणियूं बंदर ॿुधनि थियूं वेठियूं। जेकॾहिं लाउड न हुजे हा त फ़क़ीराणियूं कोन ॿुधी सघनि हा, तव्हां ई सिर्फ़ ॿुधो आहे, फ़क़ीराणियुनि ताईं आवाज़ न पहुचे हा। पर इन औज़ार जे ज़रिए परे वारा बि ही नसीहत जी ॻाल्हि ॿुधनि था त इन जे करे ही फ़ाइदे वारी शइ आहे। ऐं क़ुरान में बि मनो कोन्हे, हदीस में मनो कोन्हे, इन जे करे चइबो त लाउड हलाइण जाइज़ आहे। लाउड ते जेकॾहिं माण्हू खिताब करे, नसीहत करे त इहा नसीहत जाइज़ आहे। पर उन जो इस्तेमाल लाउड पंहिंजे जिंद में जाइज़ आहे। हाणे इन जो इस्तेमाल जेकॾहिं अहिड़ो आवाज़ जेको आवाज़ शरअन जाइज़ आहे त उन में लाउड जो इस्तेमाल बि जाइज़ आहे। जेको आवाज़ शरअन नाजाइज़ आहे त उन में लाउड जो इस्तेमाल बि नाजाइज़ आहे। मिसाल बांग चवे जाइज़ आहे या नाजाइज़ आहे? बांग जाइज़ आहे त पोइ बांग जेकॾहिं लाउड में चवे त उहा बि जाइज़ आहे। निमाज़ जाइज़ आहे या नाजाइज़ आहे? जाइज़ आहे। जेकॾहिं निमाज़ हीअं जाइज़ आहे त पोइ लाउड में पढ़े त जाइज़ आहे। हाणे इहे उलमा सगोरा जेकी चवंदा लाउड में निमाज़ न पढ़ो, इहा उनजी तंग नज़री आहे, या उन्हनि शरीयत जे रूह खे सम्झो न आहे, जेके मना कनि था। हाणे ईअं थींदो आहे, हिकिड़ो वॾो इज्तिमा हुयो उन्हनि उलमा जो जेकी लाउड खे जाइज़ नथा चवनि, उन्हनि जो वॾो इज्तिमा हुयो। पोइ उन में हीअं थियो जो इमाम साहब नमाज़ पियो पढ़ाए ऐं पोयों हज़ारे बल्कि लखे माण्हुनि जो मजमूओ हुयो। पोइ इमाम जेॾीमहिल अल्लाह अकबर चए, पोयों उन्हनि मुकब्बिर बीहारिया, तकबीर चवण वारा, अल्लाह अकबर चवण विच में बीहंदा आहिनि, वॾे सर चवंदा आहिनि अल्लाह अकबर, उहे बीहारियूं। हिते 5 सिफ़ूं छॾे वरी ॿियो, 5 सिफ़ूं छॾे वरी टियों, ईअं बीहारियूं। पर ईअं थियो जो जेॾीमहिल इमाम तकबीर चवे, वरी उहो आवाज़ पहिरियों सिफ़ुनि ॿियुनि टिनि खां पोइ जेसिताईं पोइते पहुचे त इमाम वञी पहुतो चौथी रकात में, पोयां जमाई थी 2 रकातुनि में। सम्झो या न? ईअं थियो, वाकई हिकिड़ो वाक़ियो थियो। उन खां पोइ उहे मौलवी बि सोचण ते मजबूर थिया त हज़ारे माण्हुनि जी निमाज़ ख़राब थी वई। पोइ फतवा ॾिनो त हाणे लाउड हलायो जाइज़ आहे। मौलवियुनि खे वरी ॻाल्हि थोरो सम्झ में देर सां ईंदी आहे। मुंहिंजो दोस्त आहे मदीना मुनव्वरा में, अरब सगोर, चए पियोसीं हीअ मोबाइल जो आई त असांजा अरब जेके हुया उहे चवनि पिया हाज़ा वल्लाही जिन्नी, अल्लाह जो कसम हिन में जिन्न आहे, फी जिन्नी यतकल्लम बिल जिन्नी, जो इहो जेको ॻाल्हाइण वारो आहे जिन्न आहे। वरी जॾहिं सम्झ में आयनि त हाणे हर को खीसे में खईंदो अथई मोबाइल। सम्झो था त लाउड अहिड़ो आवाज़ जेको आवाज़ शरअन जाइज़ आहे, उन में लाउड हलाइण बि जाइज़ आहे। जेको आवाज़ शरअन जाइज़ न आहे, उन में लाउड हलाइण बि जाइज़ न आहे। बांग जाइज़ आहे, उन में लाउड जाइज़ आहे। तकबीर जाइज़ आहे, उन में लाउड जाइज़ आहे। निमाज़ पढ़ण जाइज़ आहे, उन में लाउड जो इस्तेमाल भी जायज़ आहे। पर ॻाइण वॼाइण जायज़ आहे या ना जायज़ आहे? जायज़ आहे या ना जायज़ आहे? ॻाइण तो घर हींअर याद आई है, समझो था। हाणे ॻाइण वॼाइण औरतुनि जो मर्दनि जो मज़ामीर, साईं फरमाइनि था सौतान मलऊनतान, ॿिनि आवाज़नि ते अल्लाह जी लानत वसंदी आहे। सौतुल मज़ामीर व सौतुल निसा, हिकिड़ो औरतुनि जो आवाज़, ॿियो सुरूदनि जो आवाज़।
सुरूद, हारमोनो, तबलो, बाजो, बेंडूं, बांसुरियूं, ये जेके ॻाइण जा औज़ार आहिनि, साईं फरमाइनि था इन्हनि जेसिताईं आवाज़ वेंदो आहे उन ते अलाह जी लानत वसंदी आहे, उन ते अलाह जी लानत वसंदी आहे। हाणे इहो जॾहिं आवाज़ नाजाइज़ आहे त इन में लाउड जो इस्तेमाल बि नाजाइज़ आहे। हाणे हिकिड़ी शादी थी थिए, उन शादीअ में लाउड लॻाइनि था, फनकार आयो, फनकार अचे ॻाइणु शुरू कयो, उहो लाउड ते थो हले, उहो आवाज़ ओड़ो पाड़ो महिलनि ताईं आवाज़ थो वञे। हाणे जेसी ताईं आवाज़ वञे थो तेसी ताईं अल्लाह जी लानत ऐं फिटकार थी वसे। इहो कमु सुठो थियो या ख़राब थियो? पंहिंजे मथां त लानत वसाई, पर बेगुनाह ॿिया के आलिम हूंदा, के बुज़ुर्ग हूंदा, के फ़क़ीर हूंदा, के तालिब इल्म हूंदा, के ख़ुदा जे ज़िक्र फ़िक्र में हूंदा। हाणे इहो जेको लाउड सॼी राति ॻाइण वॼाइण हलियो, इहो जाइज़ या नाजाइज़? तव्हां फ़ैसिलो पाण ॾियो। हाँ, इहो हराम आहे। जीअं सुरूद हराम आहे त उन ते लाउड हलाइण बि हराम आहे, ॿिए जी निंड आराम फिटाइण हराम आहे। हाणे इहो फैशन थी वियो आहे। शादी थिए थी न, वॾी डेक रखंदा, वॾा लाउड रखंदा, ओ मथे छत जे मथां, पोइ वरी हिकिड़ो बि न, चार त चइनी पासनि ॾे भली पियो। निमाज़ जो बि हया कोन थो पए, निमाज़ जो। हाँ, हितों दादू वञो, दादू मरखपुर खां गुज़रो त हेॾो बि होटल आहिनि, हेॾो बि होटल, ओ उठ जहिड़ा वॾा इहे रखिया अथनि लाउड। मां तो चवां त इन्हनि जो ॾींहुं कीअं थो गुज़रे, इन्हनि जो वक़्तु कीअं थो गुज़रे। मां तो लंघंदो आहियां कॾहिं त एॾो आवाज़ हूंदो आहे जो बसि ईअं कन पिया फाटंदा आहिनि। सॼो ॾींहुं हले थो पियो, वरी हिक ॿिए जे मुक़ाबले में हो होॾो चालू कंदो, होॾो चालू कंदो। ओ ख़ुदा जा बाना, कुझु ख़ुदा खां डिॼो, पाण बि गुनहगार थियो ऐं ॿियनि खे बि गुनहगार बणायो। भला हरू भरू तव्हांखे इहा लानत पाण ते वसाइणी आहे त पोइ तव्हां लाउड ते त न इस्तेमाल कयो न, ईअं वञी पंहिंजो जीअं वणे धूड़ पायो मुंहं में। वो गुनाह पंहिंजे सिर ते खणो न, ॿियनि खे छो था गुनहगार कयो? लाउड में हलाए ओड़ो पाड़ो मेलनि ताईं जेका मखलूक वेठी आहे उन्हनि सभिनी ते लानत वसराए। मां मुसलमाननि खे दर्दमंदाना अपील थो कयां, जेसि ताईं मुंहिंजो आवाज़ पहुचे थो मां उन्हनि सभिनी खे गुज़ारिश थो कयां, छो त मां बयान तव्हां सां कंदो आहियां पर मुंहिंजो आवाज़ परे परे ताईं पहुचंदो आहे। मोबाइल जे ज़रिए, मूवियुनि जे ज़रिए या रिकॉर्ड जे ज़रिए परे परे ताईं आवाज़ पहुचंदो आहे। मां सभिनी मुसलमाननि खे गुज़ारिश थो कयां त ख़ुदा वास्ते मुसलमाननि खे तकलीफ़ न पहुचायो। छो हबीबन करीमन फरमाया त अज़ियतुल मोमिन नक्सिल काबत 70 मर्रा, के मुसलमान के ईज़ा पहुचाए, मोमिन के ईज़ा पहुचाए, एडो गुनाह हुआ जे काबतुल्लाह शरीफ के 70 भेरा ड्राहे। काबे के केराए हिकड़ो भेरो न, 70 भेरा केराए, एडो गुनाह। मुखे याद आहे हिकड़ो, मां ज़ाती मुशाहिदो तव्हांखे थो ॿुधायां, थोरो मूं ॾे ध्यानु कजो। हज़रत साईं जन मातली शरीफ में हुया, दरबार फज़लाबाद शरीफ में। असांजे पाड़े में फज़लाबाद आहे ऐं रोड जे ॿिए पासे ॾों वरी ॿी कॉलोनी आहे, सलीम कॉलोनी न, सलीमी कॉलोनी। रोड जे हिन पासे ॾों फज़लाबाद आहे जंहिंमें असांजी रहाइश आहे, ऐं रोड जे ॿिए पासे ॾों सलीम कॉलोनी आहे। उन सलीम कॉलोनी में राति जो हिकिड़ी शादी हुजे, उन में से हुननि लाउड हलायो, वॾा लाउड हैदराबाद में घुरायो, उहे बि मथे रखियो, ऐं हिकिड़े लाउड जो मुंहुं वरी सिधो दरगाह शरीफ ॾे कयो। लाउड जो मुंहुं, हे बाबा साईं जन जे वक़्त जी ॻाल्हि आहे, साईं जन वॾनि जे वक़्त जी ॻाल्हि आहे। लाउड जो मुंहुं कयूं दरगाह शरीफ ॾे। मुखे याद आहे उहा राति हज़रत क़िबला आलम जन मुंहिंजा मुर्शिद करीम अल्लाह जूं करोड़ रहमतूं संदन मज़ार ते हुजनि, कल्बी व रूही फिदा।
मुझा सोना मुर्शिद करीम पूरी रात सुता न पो मुखे फरमाइंद करमला कप है खणी आ मां कप है खणी आयस वो कदनन में कप है विधो पर से आवाज एड़ो शोर हुजे जो पूरे महल्ले जी निंड आराम सजी रात फिटी हुई हज़रत साईं कनन में कप विधी वरी मथो ये जोर सा पंजो रुमाल वो वेढ़ियों वो सुता पर साईं के आराम ना आयो वरी उठी तहज्जुद नमाज पढ़ियो वरी साईं जी आदत मुबारक हुई तहज्जुद पढ़ी वरी मुसले ते वेंदा जिक्र फिक्र कंदा पर हाने सी एडो धमचर लगो पियो जे साईं के ॾाढी तकलीफ़ पहुती अल्लाह वारा कंहिंखे पिटींदा न आहिनि पर अल्लाह त ॾिसे थो न खुदा जे बाननि जी दिल आज़ारी थी खुदा जी कुदरत सही उहा शादी थी वई कुंवार पंहिंजे घोट जे घर पहुती ॿिए ॾिहाड़े ते कुंवार भॼी वई ॿिए ॾिहाड़े ते कुंवार हिकिड़े लोफर माण्हू सां घरां निकिरी वई उनखे वराए आया वॾी कोशिश कयूं वराए आया सही वरी उहा औरत जेॾी महिल कुंवार घर पहुती त ॿिए ॾिहाड़े ते असांजे पासे में लैंड चैनल आहे उन चैनल में माई वञी राति जो टपो ॾिनो चई इन मुड़ुस खां मां ॿुॾी मरां त उहो भलो उन माण्हू जेको घोट जो भाउ हुयो उहो वरी बसि हफ़्तो खनि मस गुज़रियो तॾहिं कंहिं ॿिए ॻोठ ॾे वियो राति जे वक़्त में उते को माण्हू बीठा हुया कंहिंजे विढ़ण जे लाइ इत्तफ़ाक़ अहिड़ो थियो जो उहो माण्हू उन ॾींहुं न आयो ही जेको हिन जो घोट जो भाउ उतो वञे पियो वेसा खाती में बजाए जंहिंखे मारणो हो उन जे हिन खे मारियो अहिड़ो मारियो जो हे टंग जेका आहे सा उहा टे टुकड़ा थी वियसि मुंहिंजे पाड़े जो पंहिंजो वाक़ियो आहे ऐं मुशाहिदो मुंहिंजो पंहिंजे अखियुनि जो तव्हांखे ॿुधायां साईं उहो माण्हू मंडो थी वियो टंग टिन जान था टुकड़ा एतिरो मारियोसि बेगुनाह हुननि खे मारणो ॿिए खे हुयो उहो माण्हू जंहिंजे लाइ बीठा ताक लॻाए उहो इत्तफ़ाक़ अहिड़ो थियो जो उहो न आयो ही अची वियो राति जो ऊंदे हुजे ऊंदे में हिन खे मारे पर असुल में सज़ा उहा मिली जेका अल्लाह वारनि खे ईज़ा मुंहिंजा दोस्तो अॼु ॻाइण वॼाइण था थियनि उन्हनि ते इहे लाउड था हलनि सॼी राति ॻाइण वॼाइण औरतुनि जो मर्दनि जो छोकरनि जो ॻाइण थो थिए उन ते ओड़े पाड़े जे लाइ आज़ार मचायो थो वञे ॿुधायो त इहो मुस्लमाननि खे ईज़ाइण सवाब आहे या गुनाह हा खुदारा ओ मुसलमानो कंहिंजी दिल आज़ारी न कयो कंहिंखे तकलीफ़ न पहुचायो वरी जेकी मज़हबी माण्हू उहे मज़हबी माण्हू वरी लाउड खे इस्तेमाल कनि था उहे सम्झनि था त असां इबादत था कयूं सम्झनि था त असां चङो कमु था कयूं पर कॾहिं गौर त कनि त चङो कमु था कनि या माण्हू जूं दिलियूं था आज़ारनि मिसाल हाणे राति थिए थी त ज़िक्र जूं 4-5 तस्बीहूं पंहिंजे लाउड में थियूं थियनि ला इलाहा इल्लल्लाह वरी इल्लल्लाह वरी अल्लाह वरी हू वरी सुभान अल्लाह वरी से मुंहिंजा अल्हम्दुलिल्लाह वरी सलातो सलाम ये लाउड में जिक्र थो थिए बेगाह वक्त में ऐं राति जो पोयों हिस्सो जेको हूंदो आहे माण्हुनि जे आराम जो टाइम हूंदो आहे थका मांदा मुसाफ़िर बीमार माण्हुनि खे बि राति जे पोएं हिसे में निंड अची वेंदी आहे ऐं ओॾी महिल माण्हू सुम्हनि ऐं मौली साहब लाउड हथ में ऐं ज़िक्र में शुरू थी वियो वरी अजीब ॻाल्हि इहा आहे त जे लाउड आहे त ज़िक्र बि कनि था वरी जे लाउड न आहे त ज़िक्र बि नथा कनि सम्झो लाउड आहे त ज़िक्र बि थिए थो वरी जे लाउड न आहे वरी कुंडड़ी में चुप कई वेठो आहे तूं माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ तो ज़िक्र करीं या अल्लाह जे ख़ातिर तो ज़िक्र करीं जे अल्लाह जे ख़ातिर ज़िक्र थो करीं त अल्लाह त बिना लाउड जे बि रब ॿुधण वारो जे माण्हुनि जे ॿुधाइण जे लाइ तो ज़िक्र करीं त पोइ मस्जिद जो लाउड इस्तेमाल करण जी तोखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे
मस्जिद जो लाउड इस्तेमाल करण उन जी बिजली सड़ंदी, लाउड इस्तेमाल थींदो, उन जो ख़र्च थींदो, उन मस्जिद जी शइ जो इस्तेमाल जी तोखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे? ॻाल्हि सम्झव जी? अचो तव्हांखे क़ुरान मां ॿुधायां त ज़िक्र कीअं कजे, अल्लाह जो फरमान छा आहे। रब थो फरमाए सूरह आराफ जे अंदर आयत नंबर 205, वज़कुर रब्बक फी नफ्सिक, ज़िक्र कर पंहिंजे रब जो पंहिंजे जीअ में, पंहिंजे दिल में, तदर्रुअन व खीफ़ा, ज़ारी सां न्याज़मंदी सां अल्लाह जो ज़िक्र कर, ऐं आहिस्ते खौफ में कंबंदे अल्लाह जो ज़िक्र कर। व दूनल जहर मिनल कौले, ऐं तुंहिंजो आवाज़ पस्त हुजे, हेठां आवाज़ हुजे, ॾाढा रड़ियूं न कर, ॾाढा शोर न कर, पर ज़िक्र करी त आहिस्ते ज़िक्र कर। ये अल्लाह जो कुरान है। बिलगुदुव्वि वल आसाल वला तकुम मिनल गाफिलीन, गाफिलन मजा न बणज, सुबह सांझी अल्लाह जो ज़िक्र कर, पर ज़िक्र जा आदाब रब कुरान में ॿुधाया आहिनि त आस्ते ज़िक्र कर, आज़ी मीज़ारी सां ज़िक्र कर, खुदा जे खौफ में ज़िक्र कर, दूनल जहर मिनल कौल, ॾाढा आवाज़ न निकिरई, होरियां ज़िक्र कर। हाणे कुरान त चवे थो त दूनल जहर मिनल कौल, आवाज़ तव्हांजो ॾाढा न थी, ऐं हे सही आवाज़ लाउड आहे ई आवाज़ खे वॾे करण जो। कुरान त चए थो ज़िक्र कीअं कयो, आस्ता, ऐं हे लाउड औज़ार आहे नंढे आवाज़ खे वॾे करण जो। हाणे ॿुधायो त कुरान जे मुआफ़िक़ थियो या मुखालिफ़ थियो इहो कमु? कुरान जे फर्मा बरदारी में थियो या बेफरमानी में थियो? जेका शइ कुरान ऐं हदीस में जंहिंजी मन अचे, मां पहिरीं तव्हांखे उसूल समझाए छॾियो त जा शइ कुरान ऐं हदीस में मन आहे त उन खां रुकजी वञिबो, शरीयत जे हुकुम खे मञिबो। जेको शरीयत जो हुकुम टोड़े, न उन खे अजुर मिलंदो, न उन खे सवाब मिलंदो। ओ ज़िक्र करण वारा भली ज़िक्र कर, सारी रात ज़िक्र कर, सारी रात ज़िक्र कर, का पाबंदी ना है ज़िक्र ते, पर खुदा जो वास्तो थई पंहिंजे इन ज़िक्र जे ज़रिए ओड़े पाड़े के ईज़ा न पहुंचा। पाड़े में को मिस्कीन बीमार हूंदो, को बीमार हूंदो, को कुराड़ो वीचारो ज़ईफ़ माण्हू जंहिंजी निंड फिटी वञे त वरी निंड न अचेसि। माण्हू थींदा आहिनि के हसास तबियत जा, हिकिड़ो भेरो निंड फिटी वई त वरी न ईंदसि जी, आहे या न? को सुभाणे कंहिंखे इम्तिहान ॾियणो आहे, वीचारो तालिब यादि थो करे पियो सबक़, पंहिंजो सबक़ यादि थो करे, ऐं जेॾी महिल हे लाउड में वॾो वॾो आवाज़ थींदो त उनखे यादि न ईंदो उनखे, सम्झो। को माण्हू ज़िक्र थो करे, पंहिंजे घर में इबादत थो करे, को नफ़िल थो पढ़े, को अल्लाह ताला जी इबादत थो करे। वरी रमज़ान में त वॾो आज़ार आहे, हूं अञा घटि, हूं अञा घटि, रमज़ान में वधीक। हाणे रमज़ान जो महीनो आहे इबादत जो, हर को पंहिंजे हाल सारू पंहिंजे घर में पियो इबादत कंदो आहे। को कुरान पढ़ंदो, को तस्बीह खणी सलात वेठो पढ़ंदो, को दुरूद पढ़ंदो, को साईं मुंहिंजा पंहिंजे विर्द वज़ीफ़ो वेठो पढ़ंदो। हाणे हे जो लाउड मथों रखियो आहे, ऐं साईं मुंहिंजा इन में पंहिंजो वॾी जो शोर मचाए रड़ियूं करे, ॿुधाए त हुनखे कहिड़ी इबादत में मज़ो ईंदो, कहिड़ो निमाज़ में लुत्फ़ ईंदुसि, कहिड़ो हुनखे तिलावत में सुकून मिलंदो। चवंदा आहिनि खट्टर पंहिंजो त हारे, पर ओड़े पाड़े जो हारे। हाणे इन रियाकारी जो न सवाब पाण खे मिलंदुसि, न वरी ॿियनि खे ज़िक्र फिक्र करणु थो ॾिए। रमज़ान मथो अचेव थो, बसि हिकिड़ो महीनो विच में आहे। मौली साहब ओ लाउडन वारो, तोरा कन खोले ॿुधो। वरी साईं पंहिंजो हिन पंहिंजो नौशहरो फेरो ज़िलो, लाड़काणो ज़िलो, दादू ज़िलो, हिन विच सिंध में मूं ॾिठो आहे। असांजे लाड़ ॾे रवाज कोन्हे, बदीन ज़िलो थियो, ठट्टो ज़िलो थियो, एॾे रवाज कोन्हे शबीने पढ़ण जो। शबीनो
हाफ़िज़ सगुरा घुराईंदा, पोइ उन हाफ़िज़नि खे पंहिंजो चांहि जा थर्मास भरे ॾींदा ऐं मानी टुकुर बि सुठी खाराईंदा, पोइ पाण वञी लत खोड़े सुम्ही पवंदा ऐं हाफ़िज़ खे वरी लाउड खोले ॾींदा, बाबा पढ़ो फजर ताईं हल हला। वरी जेको क़ुरान पढ़नि था सदको वञा हाफ़िज़नि तां, अलाह ख़ुशि करे। मदीने वारे साईं जो फरमान आहे त इक़राउल क़ुरान बिलुहूनिल अरब व इय्याकुम बिलुहून अहल फिस्क। क़ुरान पढ़ो त अरब जे लहजे में पढ़ो, फासिकनि जे लहजे खां बचो। वठी रागड़ी वांगुरु क़ुरान पढ़ंदा, क़ुरान तो पढ़ी या राग तो गाई? क़ुरान के राग जे सूरत में पढ़ण कुफ्र आहे। क़ुरान के राग जे सूरत में पढ़ण कुफ्र आहे। क़ुरान के राग जे सूरत में पढ़ण कुफ्र आहे। क़ुरान के राग जे सूरत में पढ़ण कुफ्र आहे, हराम आहे। कंहिं तव्हांखे सेखारियो हाफ़िज़ो? वरी अहिड़ो तकड़ो पढ़ंदा जो ब्रेक रुगे या लमून ऐं तालमून ते लॻंदी, बाक़ी ख़बर न पवंदी त चई छा पढ़ियईं छा। मिण 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 या लमून, मिण 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 तालमून। ऐसे कुरान तो पढ़जे। हाँ, कुरान पढ़ो तो तजवीद सां, तरतील सां, मद, जज़र, जज़मा, शद्दा, ज़बरा, ज़ेरा उन जो ख्याल रखो। ठाहे ठाहे कुरान पढ़ो त तव्हां ते ख़ुदा जी रहमत वसे। शबीने पढ़ण खां मना नथो कयां, भली शबीनो पढ़ो, हर रात में शबीनो पढ़ो, पर तव्हांखे लाउड में पढ़ण जी कंहिं मोकल ॾिनी आहे? लाउड में पढ़ण जी तव्हांखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे त सॼे ओड़े पाणे जी निंड फिटायो? ऐं पाण जेके मेज़बान आहिनि से बि क़ुरान कोन था ॿुधनि। हाणे ॿुधो, क़ुरान मजीद में हुकुम आहे त वइदा क़ुरिअल क़ुरान फस्तमिऊ लहू व अनसितू लअल्लकुम तुरहमून। जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे त ॿुधो ऐं चुप थी वञो, ख़ामोश थी क़ुरान ॿुधो। छा कयो? सम्झो था कोन था सम्झो? जवाब ॾियो। जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे छा कयो? फस्तमिऊ लहू, इहो क़ुरान ॿुधो। ॿियो छा कयो? व अनसितू, ऐं चुप थी वञो, ख़ामोश थी वञो। ॿेरी मां तव्हांखे कसम ॾियारे थो पुछां त जिते लाउड ते शबीनो पढ़जे थो सॼे ॻोठ वारा चुप थी ॿुधंदा आहिनि क़ुरान जी? पोइ क़ुरान जी फर्मा बरदारी कयूं या बेफ़रमानी कयूं जी? हाणे क़ुरान पढ़ण मुस्तहिब आहे, मुस्तहिब। शबीनो पढ़ण मुस्तहिब आहे, सुठो फेल आहे, अजुर ऐं सवाब जो सबब आहे। पर उन जो ॿुधण वाजिब आहे, छो त क़ुरान जो हुकुम आहे फस्तमिऊ अनसितू, ॿुधो ऐं चुप रहो। फस्तमिऊ बि अम्र जो सीगो आहे, अम्र वुजूब ते दलालत कंदो आहे, अनसितू बि अम्र जो सीगो आहे, ऐं अम्र अल्लाह जो वाजिब आहे मञण। क़ुरान फरमाए थो ॿुधो चुप रहो। हाणे जेके चुप नथा रहनि से क़ुरान जे हुकुम जी फर्मा बरदारी कयूं या भञकड़ी कयूं? हाणे सॼे ॻोठ वारनि खे, शबीने वारा जेकॾहिं तव्हां लाउड में क़ुरान पढ़ो था त पहिरीं सॼे ॻोठ वारनि खे पाबंद कयो त केर बि ॻाल्हाईंदो न, केर बि गुफ़्तगू न कंदो, चुप करे वेही क़ुरान ॿुधो। ऐं ईअं थी नथो सघे। सॼी राति केरु जाॻंदो बि वेही, केरु वेही ॿुधंदो? को बीमार हूंदो, को ज़ईफ़ हूंदो, किथे फ़ैसिलो पियो हलंदो हूंदो, को पंहिंजो मजबूर माण्हू, को मुसाफ़िर माण्हू, को परदेसी माण्हू, को थकल माण्हू, कमकार जो भॻो टुटो आयो आहे, उनखे आराम करणो आहे। हाणे ही त कंहिं माण्हुनि खे गुनहगार बनाइणो थियो। वरी क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे सजदा अचनि था। सची ॿुधाए त ॻोठ वारा सजदो ॾींदा आहिनि? क़ुरान में घणा सजदा आहिनि हाफ़िज़ जी? 14। हनफी फिक़ह में 14, शाफ़ी में 15 बि आहे। 14 सजदा ॾींदा आहिनि ॻोठ वारा जी? चांहि पीअंदा, पोइ हिकिड़ो क़ुरान पढ़ंदो, पाण बि कोन ॿुधंदा आहिनि हाफ़िज़। हिकिड़ो जेको पढ़ंदो पियो, ॿिया वरी कचहरी वेठा कनि।
हाणे सचूं कंदो सभई तव्हां जी जॾहिं क़ुरान पढ़ियो थो वञे त इन हाफ़िज़ जेके ॿिया सामे आहिनि उन्हनि खे कचहरी जी कंहिं इजाज़त ॾिनी आहे क़ुरान त फरमाए थो फस्तमिउ लहू वअनसितू मुझी गुजारिश है हाफिजन के भली कुरान पढ़ो शबीनो पढ़ो भली पढ़ो पर खुदारा लाउड इस्तेमाल न कयो मस्जिद जो लाउड आ या अमानत आ मस्जिद जे लाउड के मिसयूज करण आई उन्हें के इन कम में इस्तेमाल करण जो खुदा जे मखलूक जे ला अजियत आज़ार जो सबब हुजे या उन्हनि जी बेआरामी जो सबब हुजे इहो कम करण तव्हां जे लाइ दुरुस्त न आहे ऐं तव्हां खे ॿुधायां त मदीने वारे साईं जो फरमान छा आहे जी मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस आ हजरत अबू मूसा अशरी रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत थो करे त असां हिकड़े सफ़र में मदीने वारे साईं सां गॾु हुजूं सफ़र में हबीबन सां गॾु हुजूं भाग त इन्हनि सहाबनि जा जेके मुस्तफ़ा सां गॾु पिया सफ़र कनि पोइ फरमाए पियो त जॾहिं असां के जबल ते चढ़ूं पिया या लाही तो लहूं पिया तो वॾी वॾी आवाज़ सां चऊं पिया अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाहु अकबर अल्लाह जो हम्द तस्बीह पिया पढ़ूं वॾे सॾ हेठि लहूं चढ़ूं ईअं पिया कयूं त मदीने वारे साईं जन जॾहिं असांखे ॾिठो त हबीबन करीमन फरमायो त इरबितु अनफुसकुम इत्मीनान सां थियो फइन्नकुम मा तदऊन असम वला गायबा के पोड़े खे कोन था सॼो के गायब के कोन था सॼो इन्नमा तदऊन समीयम बसीरा तव्हां उन रब के सॾे रहिया आहियो जेको समीय भी आहे त बसीर भी आहे ॿुधण वारो भी आहे ॾिसण वारो भी आहे ए साहबियो हे रड़ियूं छाजूं हे दाहूं छाजूं था कयो हे वॾे सद ज़िक्र छाजे ला था कयो तव्हां के पोड़े के नथा सॼो के गूंगे के नथा सॼो के गायब के नथा सॼो उन रब के सॾे रहिया आहियो जेको समीउम बसीर आहे जेको शहर खां वधीक वेझो आहे इन्नल्लज़ी तदऊन अक़रब इला अहदिकुम मिन उनुक़ि राहिलतिही जे रब के तव्हां सॾे रहिया आहियो उहो तव्हां जे ॾाचीअ जे गिचीअ खां बि तव्हां खे वधीक वेझो आहे तव्हां जे स्वारी जे गिचीअ खां बि रब तव्हां खे वधीक वेझो आहे क़ुरान में ॿी जाइ ते रब्बुल आलमीन जल शानु फरमाए त वनहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद असां पंहिंजे बाने खे उन जी शहर खां बि वधीक वेझो आहे जेको शहर खां वधीक वेझो आहे उन खे लाउड जी ज़रूरत आहे त अलाह खे ॿुधाइण जे लाइ तव्हां लाउड लॻायो अलाह साईं हाणे ज़िक्र थो कयां तुंहिंजो हाणे तुंहिंजो क़ुरान थो पढ़ां पर लाउड थो खोलियां तूं ॿुधजांइ अलाह साईं ॿुधजांइ मुंहिंजो ज़िक्र इहा फज़ीलत आहे ॿुधायो इहा शरीयत जी ताबेदारी आहे ऐं पोइ असां बि सगोरो चवे थो त महबूबन करीमन असां खे ईअं फरमायो अला उअल्लिमुका कलिमतम मिन कुनूज़िल जन्नह ओ ॾाढे ज़िक्र करण वारनि खे हबीब पिया फरमाइनि तव्हां खे ॿुधायां त बेहिश्त जे खज़ाननि मां हिकिड़ो खज़ानो तव्हां खे ॾियां जन्नत जे खज़ाननि मां हिकिड़ो खज़ानो तव्हां खे ॾियां असाबनि चयो साईं ॿुधायो महबूब ॾियो उहो खज़ानो भला तव्हां खे बि मिले त वठंदव बेहिश्त जो खज़ानो खपेव खपे न खपे जन्नत जो खज़ानो खपे साईं फरमाइनि था जन्नत जो खज़ानो अथव ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह इहो जेको जुमिलो आहे इहो पढ़ो जन्नत जे खज़ाननि मथां हिकिड़ो खज़ानो आहे ऐं ॿी हदीस में आहे त इहो जन्नत जे दरवाज़नि मां हिकिड़ो दरवाज़ो आहे टी हदीस में आहे साईं फरमाइनि था जेको हिकिड़ो 100 भेरा इहो कलमो पढ़े ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह हिकिड़ो 100 भेरा रोज़ानो पढ़े मां मोहम्मद करीम उन जो ज़ामिन आहियां उनखे कॾहिं फाको न थींदो
रोज़ी में तंगी न ॾिसंदो, रोज़ी में तंगी न ॾिसंदो, रिज़्क में तंगी न ॾिसंदो, जेको हिकिड़ो 100 भेरा रोज़ानो छा पढ़े? पढ़ो पढ़ो। सौदो सस्तो आहे महांगो आहे? पर जेकॾहिं कंहिंखे का वॾी ज़रूरत, वॾी हाजत पइजी वञे, लख भेरा पढ़े त लख पूरे थियण खां अॻु में कमु थी वेंदुसि। को जेल में आहे, लख भेरा पढ़े त जेल मां आज़ाद थी वेंदो। कंहिंजे न्याणियुनि जी शादी जो मसलो रुकियो पियो आहे, नथो मसलो हल थिए, लख भेरा पढ़े न्याणियुनि जो रिश्तो सुठो थी वेंदुसि। कंहिंखे पुट जी शादी करणी आहे, रिश्तो नथो मिले, रिश्तो मिलियो आहे त ख़र्च पको नथो थिए, लख भेरा पढ़े कमु थी वेंदुसि। कंहिंखे मदीने वञणो आहे, टिकट न आहे, वीज़ा न आहे, लख भेरा पढ़े, इंशा अल्लाह ताला रस्ता खुली वेंदुसि। जेको पढ़े तंहिंखे मुंहिंजी इजाज़त आहे, चओ क़बूल कईसीं, चओ क़बूल कईसीं। समझो? हे पूछे तो नमाज तरावीह में स्पीकर इस्तेमाल कजे या न? बाबा लाउड जेकॾहिं जमायत एतिरी घणी आहे, जमायत एतिरी घणी आहे जेका पोयां माण्हू नथा ॿुधी सघनि, या मस्जिद वॾी आहे, 2-3 तबका आहे, इमाम जो आवाज़ सही नथो पहुचे, त पोइ अंदरियों लाउड हलाए जेको सिर्फ़ जमायती ॿुधनि। उन्हनि जे लाइ तरावीह में बि पढ़ी सघिजे थो, फर्ज़ी निमाज़ जे लाइ बि अंदरियों लाउड इस्तेमाल करे सघे थो, ॿाहिरियों लाउड न, ॿाहिरियों न। समझो? तरावीह में या निमाज में अंदरियों लाउड जेको बक़दरे ज़रूरत, जेको जमायत खे ज़रूरत आहे, उन्हनि जे लाइ इस्तेमाल करे सघे थो। ॿाहिरियों लाउड जेको महिलनि ताईं ॿाहिरि आवाज़ वञे, इहो दुरुस्त न आहे। ॻाल्हि समझो था? ऐं जेकॾहिं तव्हां लाउड खे चङे कम में इस्तेमाल कयो त अल्लाह ताला उन चङाई जो तव्हांखे अजुर ॾींदो। पर जेकॾहिं तव्हां कंहिंजे आज़ार, कंहिंजे ईज़ाव जे लाइ इस्तेमाल कयो त इन जी बि तव्हांखे सज़ा मिलंदी। छो त इस्लाम जो क़ाइदो आहे, कानून आहे त ला दरर वला दरार, न कंहिंखे नुक़सान ॾियो, न कंहिंखां नुक़सान क़बूल कयो, न पंहिंजो नुक़सान कयो, न ॿिए जो नुक़सान कयो। ॻाल्हि समझो? जेकॾहिं को माण्हू शबीनो पढ़े या ज़िक्र करे लाउड में त माण्हू ॿुधनि त अल्लाह वटां हिकिड़े तिर जेतिरो बि अजुर ऐं सवाब न मिलंदुसि। इहो सॼी राति जो जागण, इहो तिलावत करण जेकॾहिं माण्हुनि जे ख़ातिर कयई त हिक मच्छर जे खंभ जेतिरो बि अजुर ऐं सवाब न मिलंदो। पुट तव्हां ॻाल्हि समझी? साईं फरमाइनि था, अर्रियाउ यक़ूलुल्लाह अज़्ज़ व जल्ल लहुम यौमल क़ियामह इज़ा जुज़िय अन्नासु बिअमालिहिम इज़हबू इलल्लज़ीन कुंतुम तुराऊन फिद दुनिया फंजुरू हल तजिदून इंदहुम जज़ा। मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस आहे, जिल्द 39 सुफ़ो 39। साईं फरमाइनि था, जॾहिं क़यामत जे ॾियारे इहे माण्हू ईंदा जेके ख़ल्क़ खे, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ तिलावतूं कयूं, ज़िक्र कयूं या नेकी जा कम कयूं, माण्हुनि जे ॾेखारण जे लाइ, जॾहिं क़यामत जे ॾियारे में ईंदा, रब्बुल आलमीन जल्ल शानू जॾहिं माण्हुनि खे अजुर ऐं सवाब ॾींदो क़यामत जे ॾियारे में, इहे माण्हू रियाकार ईंदा, उन्हनि खे रब फरमाईंदो इज़हबू इलल्लज़ीन कुंतुम तुराऊन फिद दुनिया। हाणे वञो उन्हनि वटि जिन खे ॾेखारण जे लाइ क़ुरान पढ़ंदा हुयो, जिन खे ॿुधाइण जे लाइ शबीना पढ़ंदा हो, वञी उन्हनि खे चओ त तव्हांखे अजुर ॾियनि, सवाब ॾियनि। मूं वटि को बि अजुर कोन्हे। मूं वटि को बि अजुर कोन्हे, मूं वटि तव्हांजे लाइ को बि सिलो कोन्हे।
इज़हबू इलल्लज़ीना कुंतुम तुराऊन फि दुनिया, जन खे दुनिया में ॾेखारण जे लाइ तव्हां इबादत कई हुई न, वञो उन्हनि खे चओ तव्हांखे अजुर ऐं सवाब ॾियनि। फंजुरू हल तजिदून इंदहुम जज़ा, वञी ॾिसो त तव्हांखे को बदिलो ॾियनि था। अड़े उते क़यामत जे ॾिहाड़े त हर को परेशान हूंदो, केरु कंहिंखे छा सिलो ॾींदो। जन माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ तव्हां अमल कयो था, उहे छा तव्हांखे ॾींदा? जेके पाण गिरफ़्तार हूंदासीं तव्हांखे छा सिलो ॾींदा? ॿुधायो त माण्हुनि खे राज़ी करण था चाहियो या अल्लाह खे राज़ी करण था चाहियो? हाँ, जेकॾहिं अल्लाह खे राज़ी था करण चाहियो त पोइ इहे रियाकारी वारा अमल छॾियो, रियाकारी वारा अमल छॾियो ऐं मुसलमाननि खे ईज़ाइण वारा अमल छॾियो। ॿिए जी निंड फिटाइण, ॿिए जो आराम सुकून बर्बाद करण, अहिड़ा अमल न कयो। छो त मदीने वारे साईं सोणे लजपाल नबी फरमायो आहे त जेको माण्हू ॿिए जी दिल आज़ारी थो करे त उहो ॼण मूं मुहम्मद करीम खे ईज़ा थो पहुचाए। हदीस आहे, साईं फरमाइनि था जेको कंहिं मोमिन खे ईज़ा थो पहुचाए त ॼण मूं मुहम्मद करीम खे ईज़ा थो पहुचाए। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी जी? हिन किताब जे अंदरि मूं इहे सभु मसाला, हीउ जेको मां बयानु कयो इहो हिन किताब में जो कयो आहे। मज़ीद इन किताब में मूं सॼा शरई क़वाइद ज़वाबित लिखिया आहिनि। इहो पढ़ो ऐं इहो तव्हां पंहिंजे मस्जिदुनि जे इमामनि ताईं ऐं ख़तीबनि ताईं ऐं हाफ़िज़नि ताईं पहुचायो। मां फ़क़ीरनि ते इहा ज़िमेदारी लॻायां थो त इहे हाफ़िज़ शबीर पढ़ण वारा उन्हनि ताईं बि इहो मुंहिंजो पैगाम पहुचायो। पोइ वधीक हाणे अमल कनि या न कनि उन्हनि जी मर्ज़ी आहे, पर असांजो हक़ आहे त अल्लाह जो पैगाम उन्हनि जे कननि ताईं पहुचायूं। अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। इंशा अल्लाह ताला अॼु राति दरगाह करमपुर शरीफ़ में मजलिस थींदी ऐं सुभाणे ॾींहं जो 3 जलसा आहिनि। हिकिड़ो बेद में आहे ऐं ॿियो वरी सिंधी बुटड़ा में आहे ऐं टियों वरी राति जो गंबड़ में आहे, भान सईदाबाद में। हाँ ठीक है। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फिर लना मा मज़ा या वासिअल करमी। अल्लाहुम्मा या रब्बल अरबाब या मुसब्बिबल अस्बाब या मुनज़्ज़िलल किताब या खालिक़ खल्क़िही मिन तुराब इरहम हालना वस्तुर औरातिना व आमिन रवातिना या अरहमर राहिमीन अरहम हालना या अकरमल अकरमीन या हन्नान या मन्नान या सुल्तान या सुब्हान। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी, सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर, कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर। पंहिंजे हबीब जे सदके हिन सारी जमात ते राज़ी थी। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक। हिकिड़ी ख़ासि दावत विसरी वई।
सलात शरीफ। ये सही है, माइक से है तो लाउड जो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफ़र्रक़ू सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। दोस्तान मोहतरम, रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानु जा एहसान शुक्राना मालिक करीम जा जे असांखे ही बाबरकत महफिल नसीब फरमाई है। ही महीनो मुहर्रमुल हराम जो आ जंहिंजी निस्बत सोहणे सरदार मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़न अहले बैतन सां आहे। 10 मुहर्रम ते मैदान करबला में सोने हबीब जा बचड़ा शहीद कया विया। ऐं उम्मत उन वक्त खां वठी इंतशार जो शिकार आ। माण्हू उन वक्त खां वठी गिरोहन में विरहायल आहिनि के इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु के हक़ जो इमाम सॾनि था, मञनि था। इमाम हुसैन जी इमामत, सियादत ऐं शहादत के हक़ ऐं सच ऐं बरहक मञनि था। ऐं हिकिड़ा इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु व अर्दाह खेन के माज़ अल्लाह अस्तग़फिरुल्लाह बाग़ी ऐं लुटेरो सॾनि था। ऐं यज़ीद अलैहिमा अलैह उन खबीस, उन पलीत, उन नापाक गंदे इंसान के अमीरुल मोमिनीन सॾनि था। ऐं यज़ीद जी फतह ऐं ख़ुशी जा जश्न मल्हाइनि था के हुजूर जे अहले बैतन जी शान जा मुनकिर, के हुजूर जे सहाबन जे मकाम ऐं दर्जे जा मुनकिर। दोस्तान गिरामी, के सैयदना सिद्दीक़ अकबर जी सदाकत जा मुनकिर, के उमर जी अदालत जा मुनकिर, के उस्मान जी सखावत जा मुनकिर, के हैदर करार जे शुजाअत ऐं इमामत जा मुनकिर। ये फिरका
ही टोला उम्मत बटजी वई, तक़सीम थी वई। सबब कहिड़ो आहे? सबब फ़क़ति हिकिड़ो आहे, क़ुरान खां दूर थी वञणु, क़ुरान खे न सम्झणु, क़ुरान जे मफ़हूम खे न सम्झणु। क़ुरान खां जेको परे थी वियो उहो हक़ खां थिड़ी ऐं थाबड़ी वियो। प्यारा भाइरो, क़ुरान अज़ीज़ रब्बे ज़ुल जलाल जो पाक कलाम इरशाद फरमाए त वातसिमू बिहब्लिल्लाह, ऐं चंबड़ी पओ अल्लाह जी रस्सी सां। जीअं को माण्हू ॿुॾंदो आहे, उनखे रस्सी ॾिबी आहे त उन रस्सी खे मज़बूत झलींदो आहे। खूह में किरियल माण्हू रस्सी खे मज़बूत झलींदो आहे, सम्झंदो आहे त मुंहिंजे जीअ जो जियापो इन रस्सी सां आहे। इन रस्सी मां हथु कढियुमि त हिन ॿुॾे, हिन कहर में, हिन दरिया में, हिन कुन में, हिन ऊने खूह में मां ॿुॾी वेंदुसि, मुंहिंजी जान बर्बाद थी वेंदी। जॾहिं पंहिंजी जान ते ईंदी अथसि, क़ुरान केॾो अज़ीम मिसाल थो ॾिए। क़ुरान जो मिसाल त सम्झो न, रस्सी जो मिसाल थो क़ुरान ॾिए त रस्सी खे चंबड़ी पओ। छो त जीअं को माण्हू इन खूह में किरियल उन रस्सी खे पंहिंजी ज़िंदगी जो सहारो सम्झंदो आहे, बसि इन खे चंबड़ी पवंदुसि त इहा उमीद जी किरण आहे त मां, बल्कि इहा यकीन सां चवंदो आहे त इन रस्सी जे ज़रिए मां पार पहुची वेंदुसि। हिन गिरदाब मज़ा, हिन कुन मज़ा, हिन ऊनाई ऐं गहराई मज़ा जे निकिरंदुसि त मुंहिंजो सहारो इहा रस्सी आहे। रब थो फरमाए इन मिसाल जे ज़रिए त तव्हां बि अल्लाह जी रस्सी खे चंबड़ी पओ, पर ईअं मज़बूत चंबड़ी पओ जो इन मां हथु न कढिजो। जंहिं इन रस्सी मां हथु कढियो ॿुॾी वेंदो, ग़रक़ थी वेंदो, गुमराही में किरी पवंदो। पर इन रस्सी खे जे वठो त कीअं वठो? जमीया, एतस्मू बिहब्लिल्लाह जमीया, सभु गॾिजी पओ, सभु गॾिजी करे इन रस्सी खे मज़बूत वठो। पर कीअं वठो? वला तफर्रकू, छिड़ विछिड़ न थियो, धार न थियो, टोला टोला न बणिजी वञो, को हेॾे तक़सीम थी वञे, को होॾे भॼी वञे, को हुन पासे हलियो वञे। न, तव्हांखे हिकिड़ी रस्सी ॾिनी थी वञे। ए ईमान वारो, ए मोमिनो, ए नबी जे मथां ईमान आणण वारो, ए मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजो आका ऐं रहबर ऐं मुर्शिद मञण वारो, तव्हांखे हिकु रस्सी ॾिनी थी वञे, इन रस्सी खे सभई चंबड़ी पओ। इन में तव्हांजे दीन ऐं ईमान ऐं जान जो जियापो इन रस्सी सां चंबड़ण में। ख़बरदार, जे इन रस्सी खे छॾे ॾिनो, इहो पंहिंजी जान बि विञाए वेंदो त दीन ऐं ईमान बि विञाए वेंदो। इन रस्सी खे पूरी उम्मत मुस्लिमा खे हुकुम थो मिले त इन हिकिड़ी रस्सी खे तव्हीं सभु चंबड़ी पओ। दुनिया जूं रस्सियूं हूंदियूं आहिनि, उन में ॿ माण्हू हथु विझंदा त टे जे हथु विझण जी गुंजाइश बाक़ी न बचंदी आहे। ठीकु आहे न? 5 माण्हू चंबड़ंदा त हाणे ॿिया 50 माण्हू काॾे वञनि, उनखे गुंजाइश न मिलंदी आहे। पर अल्लाह जी रस्सी अहिड़ी त अज़ीम रस्सी आहे जो पूरी महबूब जी उम्मत इन में हथु विझे त उन में गुंजाइश आहे, ऐं पूरी उम्मत खे उहा हिकिड़ी रस्सी गुमराही खां या इन जहन्नम वारे खूह में किरण खां बचाए जन्नत ॾे पार पहुचाए सघे। वातस्मू बिहब्लिल्लाह, इते बाए मुसाहिबत भी सॾिजे, बाए एहतिसाम भी सॾिजे, या बे जेका आहे बिहब्लिल्लाह आहे, बाए मुसाहिबत या इहा बाए एहतिसाम,
यानी उन रस्सी सां अहिड़ा त गॾिजी पओ, उन रस्सी सां अहिड़ा त चंबड़ी पओ जो उन खां असुल घड़ी बि धार न थियो। पलक घड़ी उन रस्सी खां धार थींदो त तव्हीं गुमराही में पइजी वेंदो। अब ॻाल्हि समझी या न? हाणे सवाल इहो थो पैदा थिए त इहा रस्सी आहे कहिड़ी? एॾी अज़ीम रस्सी जंहिंजो हेॾे वॾे एतमाम सां क़ुरान ज़िक्र करे रहियो आहे, इहा रस्सी बि त का रस्सी हूंदी न जी? इहा रस्सी आहे कहिड़ी शइ जेका पूरी उम्मत खे यकजा करे सघे थी? ऐं रस्सी जो मिसाल बि त अजीब आहे न जी? तस्बीह आहे तव्हां वटि? नहीं है? बस हिकिड़ो माण्हू मूंखे ॾे तस्बीह, सभु न ॾेखारियो। ही तस्बीह आहे, हिन में घणा दाणा आहिनि अंदाज़ो हूंदो? 100। ये 100 दाणा जॾहिं पाण में गॾिया बीठा आहिनि तॾहिं हिन जो नालो आहे तस्बीह। ठीकु आहे न? भला जेकॾहिं हिकिड़ो होॾे हुजे, ॿियो मस्जिद जे हुन कुंड में, टियों हुन कुंड में, चोथों हुन कुंड में, त मणिया साॻा आहिनि पर छड़ विच अदा हू मणको आहे, हू मणको आहे, हू जुदा आहे, हू जुदा आहे। जॾहिं इहे 100 पाण में गॾिबा त तस्बीह सरबी न। ठीकु आहे न जी? दोस्तन मोहतरम, पर इहे मणका इहे पाण ई त कोन गॾिबा न, इन्हनि खे गॾाइण वारी रस्सी आहे, इनको मिलाने वाली, आपस में जोड़ने वाली, इनको यकजा करने वाली, इनको मुत्तहिद और मुत्तफिक बनाने वाली एक तीसरी दूसरी चीज है जो इन सबको 100 मनकों को एक दूसरे के साथ मिला रही है, जोड़ रही है, इनको यकजा कर रही है, वो रस्सी है। और मजे की बात यह है कि वो रस्सी जो है वो दरपर्दा है, वो छुपी हुई है जी, वो रस्सी छुपी हुई है। मन के तो नजर आ रहे हैं, आप देख रहे हैं मणिया सभिनी के नजर अचनि पिया, पर इन्हें मणियन के मिलाइण वारी जेका शइ आहे उहा नज़र कोन पई अचे, उहा मख़फ़ी आहे, उहा इन्हनि में मस्तूर आहे, इन्हनि में लिकल आहे। ऐं उहा ई तस्बीह आहे, उहा ई रस्सी आहे जेका इन 100 मणकनि खे यकजा करण जो पावर रखण वारी आहे। खुदा न ख़ास्ता अगर उहा रस्सी टुटी पवे त कणो कणे खां धार थी वञे। हाँ, मणियो मणीअ खां धार, कणो कणे खां धार। दोस्तन मोहतरम, त ही तस्बीह जो मिसाल आहे जेका 100 मणियनि खे यकजा करे सघे थी, इन जे विच वारी रस्सी। पर दोस्तन मोहतरम, हिन उम्मत जे लाइ हिकु अहिड़ी रस्सी बि अथव जेका पूरी उम्मत खे हिकिड़ी जाइ ते गॾु करे सघे थी। हाँ? कारो हुजे, गोरो हुजे, अरबी हुजे, अजमी हुजे, सिंधी हुजे, बलोच हुजे, पठान हुजे, पंजाबी हुजे, अरबी हुजे, सरबी हुजे, कहिड़ी बि ज़ात जो हुजे, कहिड़े बि कबीले जो हुजे, कहिड़ी बि क़ौम जो हुजे, मगरिब जो हुजे या मशरिक जो हुजे, शिमाल जो हुजे या जुनूब जो हुजे, पर हिकिड़ी रस्सी अहिड़ी हिन उम्मत खे ॾिनी वई आहे जेका हिन पूरी उम्मत खे हिकिड़ी जाइ ते गॾु करे सघे थी। अगर उन हिकिड़ी रस्सी खे मुसलमान चंबड़ी पवन, खुदा जो कसम, ही तफरका, ही झगड़ा, ही फसाद, मौलाना बयान पे कयो तो बम था लगन, मौलवी बमन में था मरन, छो? उन रस्सी के छड़न जो नतीजो आहे। हाँ? किते सिंधी मुहाजिर जो झेड़ो लगो पियो आहे, किते पंजाबी पठान जो झेड़ो लगो पियो आहे, छो? बस रस्सी के छॾियोसीं ऐं पाण में हिक ॿिए जो रक्त हारण लगी प्यासी। एक दूसरे का खून क्यों बहता है? कि हमने उस रस्सी को छोड़ दिया जिसको कुरान बयान फरमा रहा है कि वातसिमू बिहब्लिल्लाह, अल्लाह की रस्सी को थाम लो, मजबूत थाम लो। और एतसाम कहते हैं किसी को मजबूती के साथ चिमट जाना,
किसी को मजबूत पकड़ लेना कि छूटने का तसव्वुर भी आदमी न कर सके, इसको एहतिसाम कहते हैं। दोस्तों मोहतरम, तो सवाल यो आहे तो यह रस्सी आहे केड़ी, यह अजीम रस्सी जेका उम्मत के यकजा करे सके थी। बस इन्हें हबल जे बारे में, इन हबल जे बारे में तफसीर खोलींदा वञो तो तव्हांखे हज़ारे राज़ ऐं इसरार मिलंदा ऐं कई तोजीहात आहिनि इन रस्सी जूं। उलमा, मुफस्सिर, मुहक्किक, हत्ता कि हुज़ूर जा असहाबी, कुरून उला जा मुसलमान, हिन उम्मत जा अजीम तरीन इंसान जन कुरान जे हकीकत के समझो, जेकी कुरान जे मारिफत में गोता जन हुया, जेकी कुरान जे इसरारन जा टोबा हुया, जन कुरान जे अंदर टुबियूं हणी ऐं माना जा मोती कढिया। हाँ, सतह ते समुंड जे मोती की न मिलन, मैदान ते तो मोती कोन मिलंदा आहिनि न, सतह ते समुंड जे मोती की न मिलन, जन खे मोहब्बत मणियन सां से काहे पवन कुनुन, मौजुन खां मेहरान जे मांझी की न मुड़न, वञो लाल लहन पई मंझ पातार में। हाँ? तव्हां हिन इको साउंड वारे खे अधु ॾिजो किरायो, लाउड सही नथो हलाए, समझो था? हिकिड़ो निमाज़ कोन पढ़ी अथसि, इन जे करे हक़दार त न आहे, असुल सभु न ॾिजेसि। हाँ, सलात शरीफ़।